हेलो हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो। जीअं त अव्हांखे ख़बर आहे त थर वारे इलाइक़े में नारे में असांजूं ॿ टे वीडियोज़ आयूं आहिनि जंहिंमें शौकत नूनारी या कुझु ॿिया दोस्त आहिनि जिन मोकिलियूं आहिनि, जिन में इहो ॿुधायो आहे त अरब शिकारी जेके आहिनि भंगी, उन्हनि जेको आहे 2 छोकिरा मारिया आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे यार, उते जेको आहे को पुछण वारो ई कोन्हे को, ऐं जेको आहे हिकिड़ो वञी इस्पताल पहुतो वीचारो, हिकिड़ो मरी वियो। ऐं ॿियो इहो त उते जेकी ज़मीन आहे उहो उन्हनि खे ॼण त लिखी ॾिनी अथऊं। असांजा माण्हू जेके आहिनि से मरंदा पिनंदा था वतन 5,000 10,000 जी गॾु, ऐं हिननि जेको आहे अरबनि खे लिखी ॾिनियूं आहिनि। उन्हनि जा जहाज़ बीठा आहिनि, जहाज़नि जा जहाज़ बीठा आहिनि। त असां जेको आहे कहिड़े हिसे में आहियूं? असांखे त पंहिंजनि ई जेको आहे सो ज़लील कयो आहे। त असांजे ख़ैरपुर जहिड़े शहर में उते जेको आहे ख़ैरपुर जहिड़ी एरिया में, नारे जे इन एरिया में जेको आहे हिननि अरबनि खे उते जहाज़ लंगर अंदाज़ करण था ॾियनि, ऐं उन्हनि खे एयरपोर्ट हेलीपैड ठहियल ॾिनल विया आहिनि। ऐं उते जेको आहे पुलिस बीठी आहे। साईं वाह 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 वाह, हुननि जूं जेकी उते वरी उन्हनि खे मज़ा था वठाया वञनि। त अफ़सोस सां चवणो थो पए त असां किथे आहियूं। असांजी जेका आहे क़ौम परस्त असांजा किथे आहिनि, असांजा जेके आहिनि हक़नि जे ख़ातिर जेके उथंदा आहिनि उहे किथे आहिनि। पर हिननि क़ौम खे फ़क़ीर बणाए छॾियो आहे। क़ौम खे जेको आहे सो 3 महीने 4थे महीने 12,000 ॾियनि था। क़ौम सभु कुझु विसारे वेही थी रहे। हे जेके पैसा था ॾियनि न, 450 अरब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में, जेकॾहिं इहे ई पैसा असांजे इहे जेके डिज़र्ट पिया आहिनि इन्हनि खे आबाद करे, ऐं हिकु हिकु माण्हूअ खे 2-2 एकड़ जेको आहे सो ॾिनी वञे ज़मीन, 3-3 एकड़ ज़मीन ॾिनी वञे, त उहे पंहिंजा जेके अलाए केतिरो ख़ुशहाल थियनि। इहे जेके अरब हिते अचनि था न, इहे उन्हनि खे पंहिंजे मुल्क में उते एतिरियूं सहूलियतूं तव्हां अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। इन्हनि खे उते जेके आहिनि हर हिक खे वारीअ में भिटुनि में ज़मीन ॾिनल आहे, ज़मीन में पाणी ॾिनल आहे, त उहो जेको आहे उते रहनि, उते जेको आहे सो कमाइनि। पर उते जेको आहे उते बि सिंधी कमु कंदा आहिनि। ऐं उहे त असां माना हरू भरू जेको आहे पंहिंजो पाण खे इहो था चओ त असां एटमिक पावर आहियूं। असां साईं एटमिक पावर आहे, असां वटि एटमी बम आहे, पर असां वटि एटमी बम इंसाननि खे सुगो मारण जे लाइ आहे। पागारनि ॾे वञ त पागार वारा माण्हुनि जा हथ बंदियूं करे, उन्हनि खे जेको आहे हथ बंदी करे उहे माण्हू वीचारा रोअंदा था वतन त भई असांजी हथ बंदी थियल आहे। उन सां सोशल बाइकाट कयो थो वञे, ऐं उन्हनि खे जेको आहे को बि सङा बंदी नथो करे, उन्हनि जा ॿार वीचारा रहिजी था वञनि। हे यार, जेको आहे सिंध में जेको आहे अहिड़ी वॾी लॻी पई आहे त उथो पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ जेको आहे सो कोशिशि कयो। बाक़ी हे जेको आहे सो हे त विकिणी जेको आहे दलाइप करे जेको आहे सो सिंध जा ॿार बच्चा गिरवी करे, मां उहो लफ़्ज़ नथो चवां छो जो ही कमीना आहिनि। इन्हनि खे त जेको आहे सो घुरिजे पैसो, घुरिजे पैसो घुरिजे, पोइ इज़त आई वई आहे। सिंध असां नची कुॾी पंहिंजो पाण खे हरू भरू ख्वार करे जेको आहे वरी असांजा वरी एतिरा आहिनि हिकिड़ा चरिया जेके नारा था हणनि वेठा उल्टा सुल्टा। अड़े लभे लूणक कोन सद मरीड़े जी। पहिरियों तव्हां मरीड़ो त खाओ, लूणक त खाओ, पोइ मरीड़ो खाईंदव। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़।